अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। चारेस बहादुर खान घर पहुची शम्स खे उतां खे धिका ॾेई ॿाहिरि कढींदो या उनखे मारे छॾींदो या शम्स उनखे पहिरियां भॼी वेंदो। छा ॻोठ जा माण्हू रेस बहादुर खान जे रस्ता रोक कंदा? छा डीएसपी ज़र अली शाह मुराद जे मथां माण्हुनि हमलो कयो? छा उन्हनि खे सुञाणे वठंदो या उन्हनि खे गिरफ़्तार कंदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असन जो हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जॾहिं घर ईंदो त पोइ उन जा ॻोठ जा माण्हू रस्ता रोकंदा। ॻोठनि जे माण्हुनि खे चवंदा हिनखे त इहो सुठो न आहे कयो, असांजे ॻोठ मथां फायरिंग करे सॼे ॻोठ खे हैरान करे छॾियो, तोखे ईअं न आहे करणो। रेस बहादुर खान चवंदो त ॻोठ जा माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां आहियां तव्हांजे ॻोठ मथां फायरिंग न आहे करायो, ही बल्कि के ॿिए दुश्मन जी चाल आहे। ॻोठ जा माण्हू चवंदा त रेस बहादुर खान ही ॿिए के दुश्मन जी न बल्कि तुंहिंजी चाल आहे। अगरि जेकॾहिं तूं असांखे हाणे पंहिंजो हक़ न ॾींदसि तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदासीं, न वरी तुंहिंजो साथ ॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम शम्सू खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाणे हिन घर खां निकिरी वञ, छो जो हाणे रेस बहादुर खान तमामु जल्द अचण वारो आहे। हिन ॻोठ में बि पुॼी चुको आहे जेको ॻोठनि जी माण्हू हिन खे हिन रस्ता रोक कई आहे। अगरि ॻोठ जी माण्हू हिननि खे जी रस्ता रोक न कनि हा त उहो अॼु ताईं हिते हुजे हा। जेकॾहिं तुंहिंजो भलो ई नीम आहे त तूं हितां निकिरी वञ। अगरि जेकॾहिं तूं हितां लिकी ॾंड जे रूप में वेही रहे तो, यानी कि राने जे रूप में वेही रहे तो तोखे सुञाणे वठंदो, तोखे ऐं मूंखे कॾहिं बि ज़िंदा न बचाए ॾिसंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह मुराद जेको आहे ज़र अली खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन माण्हुनि खे हथ करे वठ जिन्हनि मुंहिंजे ॻोठ मथां फायरिंग कई करे। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे हथ करे वरितो त पोइ मां उन्हनि खे फांसी ते चढ़ाए छॾींदुसि। ज़र अली चवंदो त बसि तूं इहो इंतज़ार कर, तमामु जल्द हुननि खे गेले खंभे खणी ईंदुसि जीअं अंदरि सां हू रेस खान बहादुर जा माण्हू हूंदा, उन्हनि खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। दोस्तों उम्मीद न कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।